अस्सलाम वालेकुम साथियो। जीअं त अॼु असां जंहिं शख़्सियत जो ज़िक्र करे रहिया आहियूं उहो आहे कहाणीकार ऐं शाइर मज़हर अबड़ो। नाले वारे कहाणीकार, नाविल निगार, ड्रामा नवीस ऐं शाइर मज़हर अबड़ो वलद मंज़ूर हुसैन अबड़ो 25 अप्रैल 1971 ते ख़ैरपुर जे ॻोठ कोलाबजियल तालके गंबट ज़िले ख़ैरपुर मीरस में पैदा थियो। MA सिंधी ऐं इकनॉमिक्स जूं डिग्रियूं हासिल करण खां पोइ तालीम खाते में सिंधीअ जो उस्ताद मुक़ररु थियो। हिन जे नावलनि ऐं कहाणियुनि में जदीद तोड़े ॻोठाणी ज़िंदगीअ जा मसाला ऐं अलमिया मिलनि था। हू नई पीढ़ीअ जो हिकु मञियल ऐं नाले वारो कहाणीकार ऐं नाविल निगार हुयो जंहिं 90 जे ॾहाके खां वठी बेशुमार कहाणियूं लिखियूं जेकी पंहिंजे दौर जे मक़बूल अदबी रिसालनि में शाया थियूं। हिन जे शाया थियल किताबनि में धरतीअ ते विखरियल टांडा कहाणियूं 1993, ख्वाब खोटा सिक्का कहाणियूं 1998, जीवन उजाड़ रस्ता नाविल 2000, सर्द खाने में रखियल ख्वाब कहाणियूं 2000, दर्द जे आस पास शाइरी 2002, ख्वाबनि जो सफ़र नाविल कथा 2009 ऐं सुकल नदीअ जा निशान कहाणियूं 2020 शामिल आहिनि। हिन खे पंहिंजे तख़लीक़ी कम ते केतिरा ई एवार्ड पिणु मिलिया, जिन में पाकिस्तान अकेडमी ऑफ लेटर्स इस्लामाबाद जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एवार्ड, सचल सरमस्त यादगार कमेटी ऐं सकाफ़त खाते सिंध जो सचल सरमस्त एवार्ड, माहवार नई ज़िंदगी हैदराबाद जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई एवार्ड, सिंधी अदबी संगत जो नसीम खल एवार्ड, माहवार सोजरो कराचीअ जो बहितरीन नाविल निगार एवार्ड, सदारती एवार्ड 2005 ऐं ॿिया केतिरा ई एवार्ड शामिल आहिनि। मज़हर अबड़ो 25 मार्च 2024 ते वफ़ात करे वियो। ही तहरीर आहे हिज़्बुल्लाह आय सुमरो जी।